पुट लालण मोदी साहब देर कई आ घणी देर थी या अञा ताईं कोन आयो आ ॾाढी तकड़ ते ओ बा हे छा पियो मथे सुबुह जा 10 मस्त पिया आहिनि एॾी तकड़ ते ईंदो न मौलवी थोड़ी तू ही भला काइमत कर मौलवी साहब खे वठी आ बाबा यार रीवर साहब एडी जल्दी छाजी अथई शाम जो गुज़ारे वेंदे या जो एडी तकड़ अथई अड़े निभागन जा नारे ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे इहे पुराणा रवाज मूंखे कोन था वणनि निकाह 1 बजे ऐं रुख़सती ऐं राऊं वरी राति जो 4 बजे माना सॼी राति मां इंतज़ार कया ओ बा पोइ छा थी पियो खेरा सफ़ा छॾाईं थो वञे खेर वरी अंगूठे हो छा सिजल से खां पोइ मुंहिंजी बत्ती गुल थी वेंदी आहे हथो राड़ियूं ॾींदे न इज़त ॾिसी वरितो त पोइ मूं वारी इज़त खाक में मिली वेंदी अलाए कहिड़ी तो पंहिंजे मूंसां भुण करे वेठो अलाए छा आहे मां थो चवां त मवाली ॿी सगत खे फोन कयो सिज लथे ताईं मां त सफ़ा खाक थी वियुसि रीवर साहब बाक़ी अधु कलाक बचो अथई इज़त सां मिलण जो इंशाल्लाह सिज लाइण कोन ईंदासीं वाह वाह सिज वरी को तोवारे पी बोनी कमदार जे हथ में आहे जो तूं लहण न ॾींदे अड़े हाणे निभाग छॾ ॻाल्हाइण खे जल्दी मौलवीअ खे घुरा मौलवीअ खे अञा जल्दी छा कयूं 15-20 मिंटनि में मौलवी साहब ईंदो ॻोठ जा ॿिया माण्हू ईंदा हिकिड़ो मसइलो आहे मौलवी साहब जनाज़ो पढ़ाइण वियो आहे लाज़मन उनखे 15-20 मिंट लॻंदा नमाज़ में पोइ मोटी ईंदो हाँ जनाज़े वारे मौलवीअ खां मुंहिंजो निकाह था पढ़ायो रीवर साहब ईअं ई सम्झो त हिते बि जनाज़ो ई पढ़ण ईंदो निभाग जूं ॻाल्हियूं कजाए वात में का सोली ॻाल्हि कान्हे दई निभागनि जा चङा मुड़ुस यार टोनी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध न भला तूं ई वञी सभिनी खां वठी आ न भा न टोनी साहब तूं हिते वे मां वठी थो अचां हा यार इहा महिरबानी कर ज़बरदस्त वठो हा सही आहे मुबारक हुजे मुबारक मूंखे छा जे लथो जी हुन खे न को तूं आहे मां आहियां शाबोस ते मवाली तूं हुनजो माइट कोन्हे या तोखे मुबारक ॾींदो मुबारक हुजे मुबारक ओ बा खेर मुबारक हिकिड़ो कमु चाहे निकाह अची ख़तमु थिए न त बाबा जो को खार फूको सिंगर ॿुधी सभिनी खे विराए जाए ॻोठ में कॾहिं विराईंदो रखे आयो आहे किथे हुजे हा त बगड़ियूं मां बि खावां हन हद थी वई ॻोठ जे चङे मुड़ुस जी शादी ते बूंदी सिंगर था वेराइनि ग़रीब गुरबे जी शादी थींदी आहे त बि 2-3 देगूं लाहींदा आहिनि हेत सफ़ा आंगूठो गॾियो बीठो आहे हिते त का शइ कान्हे भत जी त धप ई नथी अचे वाटला जूं मानियूं वठी वेराइनि त बि हिन जी इज़त थी आहे हा ॿुधो जॾहिं खां मुंहिंजे शादी जो सॾु मिलियो अथव तव्हां खाइण पीअण छॾे ॾिनो हो छा ओ दुनिया जा आख़िरी बेस्ता केर थो चए तव्हां भाभी रीवा जी शादी में देगियूं न लाथियूं अड़े पूरियूं 5 देगियूं लाथियूं अथमि पूरियूं 5 देगूं अचे त कपगीर ॾिसण में बि कोन थो हा 5 देगियूं 5 ई ख़ाली देगियूं हाणे डेकोरेशन तां जीअं आयूं न रश्के मां लाहे रखियो थो खाली देगियूं खाली छा खाली चटणी छा बाबा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं त खाली देग ईंदी न उन में बिरयानी भरे तव्हां जहिड़े महिमाननि खे खाराईंदासीं बाबा टोनी तव्हां हीअं कयो त देगियूं हली विरायो जेतिरा महिमाननि उनखे खारायो बाक़ी जेकी मानी बचे उहा वरी ॻोठारनि में विरायो हा केर ब्रंज न थिए सभई राज़ी पाज़ी थी था दों कंदा वञनि असां खोट खे वठी कुंवार ॾे वेंदासीं 2-3 टकर हणाए थोरा रस्मूं रवाज करे पोइ असां हलिया वेंदासीं हलूं न हिते न पा हा हलो लाऊं वग़ैरह थियनि असां बि रोई भेण खे रुख़सत कयूं अरे बाबा तव्हां फिक्र न कयो सभिनि जो पेट मां भरींदुसि अड़े त पोइ पन खणी आ न हा तव्हां बीहो मां खणी थो अचां सुभान अल्लाह बाबो रहमतुल्लाह ॾाढो हिज़बुल्लाह अॼु त जेको आहे सो घर में 4 ॾींहं जो चंड अची वियो आहे रिवस ऐं ॾाढी ख़ुशि आहियां जे आस लाइ मूं बांसी हुई न शुक्र अल्लाह जो उहा अॼु पूरी थी वई मुंहिंजा जानी खावां तुंहिंजे हथनि जी पचायल मानी अॼु मूंखे एॾी ख़ुशी थी आहे जो हिन ख़ुशीअ में मां लाॾाणो न करे वञा मरन तुंहिंजा दुश्मन मरवान मूंखे चयो या मुंहिंजे दुश्मननि खे तोखे न चए न शुक्र आहे न त इहो अलू वारो पी इहो एज़ाज़ बि मूंखे ॾेई वञे मुंहिंजा सरताज मरीशा मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजी हयाती जा ॾींहं मूंखे लॻनि तोखे न लॻनि शल मुंहिंजी हयाती जा ॾींहड़ा सुखिया गुज़रनि इंशाल्लाह सुखिया गुज़रंदा छो ॾुखिया गुज़रंदा ॾुखनि खे मुंहिंजी ख़बर आहे त मां केॾो ॾिंगो आहियां तुंहिंजे पासे खां ई कोन गुज़रंदा ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।